रहमान रहीम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां त जिते हुजो शाल ख़ुशि शाद ऐं आबाद मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ तव्हांजे ख़िदमत में जारी ऐं सारी 40 क़िस्तूं पेश करे चुका आहियूं। अॼु 41 क़िस्त तव्हांजे साम्हूं। दोस्तों, कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं त ख़लीफ़े हारून रशीद राज़ी थी ऐं क़ुव्वतुल क़ुलूब जेका बानी हुई कनीज़ हुअसि उन खे गानम सौदागर हवाले कईंसि त मूंखां अणॼाणाई में बराबरि गानम ते ज़ुल्म थी वियो आहे, सो मां बि ॻोल्हा थो करायां, तूं बि भले ॻोल्हा करां, मां तोखे उन जे हवाले कंदुसि। 1000 सोना दीनार बि हिन खे ॾिनई। ॾाढो ख़ुशि थी हे निकिती। दरगाहूं जिथे हुयूं उन दरगाहुनि ते वई, उते ग़रीबनि में विरहाई। सिर्फ़ु रुॻो इहा त माना उते पुछा करे पई गानम बिन अयूब जी। ॿिए ॾींहं ते वरी बाज़ार में आई, जिथे सौदागर परे परे जा ईंदा हुआ, उते आई। उते अची वरी हिन विरहायो, पुछा ॻाछा बि कई त मन किथां गानम जो ॾसु मिले। वरी 2 ॾींहं रखी वरी हीअ 1000 दीनार वरी खणी आई। सोनारा ऐं जेके जवाहरी हुआ उन्हनि जे बाज़ार में वई, उते वञी हिन विरहाया ऐं उतां जो जेको चङो मुड़ुसु हुयो दुकानदारनि जो, उन खे घुराई। उहो आयो, उन खे हिन 1000 दीनार अलॻि ॾिना त हे मुंहिंजे पारां तूं हिते बाज़ार में आहे, जेके परदेसी अचनि था उन परदेसियुनि ते ख़र्चु कर, ख़ुदा करणु इहो सदको आहे त मन गानम असांखे मिले। इन ते हिन चयसि त तूं जी ॻोल्हा पई थी करें, तूं हल मूंसां मुंहिंजे घर। मूं वटि बि हिकिड़ो परदेसी जवान कल्ह खां आयो आहे, शिफ़ाखाने जी दर ते पियो हो, बीमार आहे। मां हुनखे पंहिंजे घर खणी आयो आहियां, दवा दरमल करायांसि थो, पर कमज़ोर थी वियो आहे। भला तूं हली ॾिस, तूं बि ॻोल्हा पई थी करीं, जे हली त हल। हाणे उहो हुयो बि गानम, पर वक़्त ऐं हालतुनि हुन वीचारे खे अहिड़ो करे छॾियो, सफ़ा कमज़ोर, सुञाणप खां ई वियो हलियो, रंग फिटियुसि। न हुनखे ख़बर हुई चङे मुड़ुस खे त को हीअ आहे जंहिंखे हीअ ॻोल्हे थी पई। हिन जो ॿुधो, हिन खे ॾेढ थोरी उमेदु जागी पई। हिन खे चई त हल, या मूंसां पंहिंजो मुलाज़िम कढे ॾे त मां तुंहिंजे घर वञा। हुन हिकिड़ो छोकिरो करे ॾिठुसि नंढड़ो, त भाउ हिन खे मुंहिंजे घर वठी वञ। गानम आई हुनजे घर। ख़लीफ़े जी मंज़ूर नज़र हुई। ख़लीफ़ो हारून रशीद बगदाद जो शहर हुयो, सभिनी खे ख़बर हुई, माना हिन जी ईअं सभु इज़त हूंदी, जिथे वञे त हिन जी इज़त हूंदी। हे जीअं वई त घर जे मालिकनि जो हिन खे ॾिठो, हिन जी आजा कयनि, इज़त कयनि। हिन चयो त मां आई आहियां तव्हांजे घर में को बीमार आहे परदेसी, उन खे ॾिसण आई आहे, किथे आहे मूंखे ॾेखारे। हुन वीचारे सां वक़्त जो हालतुनि अहिड़ियूं करे छॾियूं हालतूं त उहा जेका घर जी मालिकाणी पोड़ी, उन खे बि ॼण हुनजी कहल अची वई। हिन जो पुछियुसि त हिन खे अखियुनि में पाणी अची वियो। हिन खे चई त लॻे त असांखे ईअं थो त आहे बि कंहिं शरीफ़ ख़ानदान जो, ऐं आहे बि को नाज़ नेमतुनि सां पलियल, पर अलाए कहिड़ियूं हालतूं थियूं हिन जो वीचारो हिन कंडीशन में अची पहुतो आहे। हल ॾिस, सुतो पियो आहे। आई अची हिन जे मथां बीठी, सुतो पियो। परे खां ॾिठई त ॼण गानम पियो हिनखे लॻे, पर मथां जेॾी महिल आयसि त सुकी सफ़ा कंडा थी वियो।
सुकी सफ़ा कंडा थी वियो, रंग बंग हुन वीचारे जो फिटी वियो हो। वारनि जी कंडीशन, लटनि कपिड़नि जी मिसाल कंडीशन ॼण अहिड़े हाल में हुयो जो हीअ सुञाणे न सघे। न वरी मालिकनि खे ख़बर हुई, न वरी हो ॻाल्हाए पियो, पर इहो आहे त हिन हुनजी हालत जो ॾिठी त उन हालत ते ई हिनखे कहल अची वई। केॾो नौजवान आहे, सुहिणो सिबतो आहे, अलाए किथां जो आहे। पंहिंजे मुल्क में हूंदो त ज़ाहिर आहे त लॻे ईअं थो त अयाशीअ जी ज़िंदगी गुज़ारींदो हूंदो, पर हाणे हे परदेस आहे त हिते वीचारो ईअं बेवा हो पियो आहे। वरी बि हिननि खे शाबस आहे जो हिननि हाणे घर में विहारियो अथसि। ॾाढो हिनखे ॾाढो ॾुख थियो। हीअ कुझु देरि हुनजे मथनि खां वेही रही, नेठ कुझु टाइम खां पोइ हीअ उथी पंहिंजे महल ॾे वई। वरी रोज़ हीअ गानम जी तलाश में कॾहिं हिकु बाज़ार कॾहिं ॿी बाज़ार पई ॻोल्हा कंदी, पर गानम जो हिनखे ॾसु किथां न पियो मिले त गानम किथे आहे। हिकिड़े ॾींहुं उहो ई साॻो चङो मुड़ुसु जेको दुकानदारनि जो हुयो, जंहिं वटि गानम घर में पियल हो, उहो उन जी ज़ाल ऐं उन जी भेण उहे आया पोतल कुलू वटि। हिन खे चवनि त तूं नेकियूं कंदी आहीं, ग़रीबनि ते कहल कंदी आहीं, अड़ियलनि जी मदद कंदी आहीं। अॼु असांजे शहर में हिकिड़ी औरत पंहिंजी धीउ सां गॾु आई आहे। मुंहं मां लॻनि थियूं त ॾाढियूं शरीफ़, मुंहं मां महसूसु थो थिए त कंहिं शरीफ़ घराणे जूं आहिनि, पर इहो आहे त हिन महिल सोटी कपिड़ा वीचारनि खे पातल आहिनि, उन कपिड़नि खे बि चतड़ियूं लॻल अथनि, किथां फाटल आहिनि। ॾुख त अलाए कहिड़ो अथनि, अखियूं पाणी सां भरियूं पयूं अथनि ऐं मायूस लॻी पियूं। सो मां जो ॾिठो त मूंखे इहो लॻो त हे पिनण वारियूं न आहिनि, हे बि कंहिं शरीफ़ घराणे जूं आहिनि। पोइ अलाए कहिड़ी रब थो ॼाणे त हिननि सां छा थियो आहे जो ईअं दरपदर फिरंदियूं थियूं अथनि। ज़मानो ख़राबु आहे, मां चयो कंहिं अहिड़े ज़ालिम जे हथ न चढ़ी वञनि। सो मां उन्हनि ॿिन्ही खे तो ॾे वठी आयुमि त तूं उन्हनि खे पनाह ॾे। थी सघे थो मजबूर थी बुख खां हे पिनणो शुरू कर, केरु केतिरो ॾींदो, छो जो मूंखे नथो लॻे हे पिनण वारियूं न आहिनि। भला नेकी कंदीअ, अलाह तोखे बि इन जो अजुर ॾींदो। असां वठी आया आहियूं, असांखे बि उमेदु आहे त रब असांखे बि अजुर ॾींदो। किथे आहिनि वठी अचो। ॿई औरतूं पोतल कुलूब जे वटि आंदनि। हिन ॾिठियूं, ॾिठई, हिन बि महसूसु कयो, महल में रहंदी हुई, सॼी उमिरि महल में आंदी आई। ॾिठई त सुहिणियूं सेबतियूं मुआंडनि में, पर हिन महिल जेका हालत आहे त हिनखे बि ॾुख न थिए, हालत थिए अखियुनि में हिनखे पाणी अचे। चई त हा, मुंहिंजी बि दिलि चवे थी त हे नाज़ अंदाज़ में पालियल आहिनि, अमीरीअ जा निशान हिननि जे मुंहं मां पिया था महसूसु थियनि। हुन चयसि न जेका माईअ खे वठी आई हिननि ॾे, उन चयसि त हे वीचारियूं चवनि थियूं त हिननि सां ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे, जेको माल मता मिल्कियत हुई उहो बि हिननि वीचारनि खां कसी छॾिन, हिननि जो घर मां सामान सड़ो खणी घर बि हिननि जो तबाह करे छॾियो। हो बि ॿई रोअण लॻियूं। हिनखे बि ॾुख थियो। वरी हिते हिननि खे पंहिंजो पुट बि यादि पियो अचे, हुनखे भाउ, हुनखे पुट, उनजे ॻोल्हा में निकितियूं। हिननि खे रोअंदो ॾिसी कोतल कुलूब खे बि रोअण अची वियो। हिननि खे चई तव्हां मूं वटि रहो, तव्हां परेशान न थियो, तव्हां मूं वटि रहो।
हिननि खे पाण वटि रहाइनि। हर हर हिननि वटि अचे, हिननि जो ख़्यालु करे। जेॾी महिल अचे त हे वीचारियूं परेशान लॻियूं पियूं आहिनि, मायूस लॻियूं पियूं आहिनि। आई ॾिसे त ॿई दुआ पंहिंजियूं घुरनि त रब साईं असांजे ॻोल्हा में निकिता आहियूं, गानम जी ॻोल्हा में, गानम बिन अयूब जी ॻोल्हा में, उहो असांखे मिलाए। क़ुवतुल क़ुलूब जे कन ते आवाज़ु अची वियो, अड़े हे छा, मां पई हुन खे ॻोल्हियां, माना हे उन जी माउ ऐं भेण आहिनि। मां पई हुन खे ॻोल्हियां। पुछई हिननि खां, ॾियो ख़बर, ॿुधायो केरु आई हो। ॿुधायुसि, हुन ॿुधायुसि त मुंहिंजो पुटु आहे, हुन ॿुधायुसि त मुंहिंजो भाउ आहे। सॼो हाल अहिवाल ॿुधायुसि। हिन चयनि त बसि, मां त हूअं बि ख़ुदा कान तव्हांखे पई रहायां, पर हाणे त ईअं सम्झ त तव्हां सां ॼण मुंहिंजो आवाज़ु ईअं सम्झो त को मिटी माइटी आहे, मुंहिंजे हिसे में आयो। सो अॼु खां ईअं सम्झो तव्हांजी ख़ुशबख़्ती जो ॾींहुं शुरू, ऐं जेका तव्हांखे तकलीफ़ूं आयूं हुयूं उन तकलीफ़ुनि जो अॼु को आख़िरी ॾींहुं। हाणे परेशान तव्हां न थियो, हाणे तव्हांजो ग़मु मुंहिंजो ग़मु आहे। मां पाण उनखे पई थी ॻोल्हियां। हिते हाणे हुननि खे बि थोरी घणी आथत थी त असां जंहिंजे ॻोल्हा में आहियूं, हीअ बि उनखे पई थी ॻोल्हे। हिननि खे बि आसिरो थियो। हिननि खे चई त तव्हां चङा ॾींहं थिया आहिनि त तव्हां वेठियूं न आहियो। हूअ माई ईंदी हुई हिन ॾे, उहो जेको छॾे वई हिनखे माई जंहिं वटि गानम रहंदो हो, उहा माई हिननि वटि हाल हवाल ते पई ईंदी हुई। उनखे चई त हिननि खे वठी वञ हमाम ते, हिननि खे वञी अॼु गुसुल कराए ऐं भला कपिड़ा पाराई, ऐं जेका ज़रूरत हुजे उहा ज़रूरत पूरी कर, मां पाण ॾींदमि। हुनखे कुझु पैसा ॾिनई, चई जेका ज़रूरत खपई त अञा मां ॾींदसि। हिननि खे भला कपिड़ा ऐं हमाम में वठी वियो। ॿिए ॾींहं ते पाण क़ुवतुल क़ुलूब वरी हुनजे घर वई। हाणे हू ॿई आयूं, उहो ॾींहुं हुन वटि हुयूं, हाणे ॿई आयूं वेंदी सेंदी, भला कपिड़ा जो हुननि पाता त बाक़ाइदे हाणे अमीराणियूं हुयूं बि अमीर, वक़्तु हिननि खे अहिड़ो करे छॾियो, पर हाणे ॾिठई हीअ बि ख़ुशि थी। ईअं वेही हवाल ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिन हुन खां पुछियो मालिकाणीअ खां त ॾे ख़बर हुन बीमार जो हाल कहिड़ो आहे, तबियत में का बहितरी या कीअं। हुन चयो बसि जहिड़ो वीचारो हुयो अहिड़ो ई लॻो पियो आहे, तबियत में मज़ो न आहे। चई हलो भला त ॾिसूंसि भला, हलो। हाणे साईं हीअ पाण घर जी मालिकाणी ऐं गानम जी माउ, गानम जी भेण सभु हलिया अची गानम जे मथां बीठा। हे जीअं अंदरि टपियूं त उहो जेका घर जी मालिकाणी हुई उन हिन जो नालो वठी क़ुवतुल क़ुलूब जो, त क़ुवतुल क़ुलूब हेॾां अचो, हिन जो नालो खयों त हुनजे कननि ते, गानम जे कननि ते हिन जो नाले जो आवाज़ु आयो। लॻो पियो वीचारो लाश पियो हो, पर नालो जो हिन ॿुधो, चङे टाइम खां पोइ जो हिन उहो नालो ॿुधो त ईअं सम्झण हिन जे जिस्म में साहु पइजी वियो। पंहिंजे उन विहाणे ते जेको सुतो पियो हो खणी न सघियो, पर थोरो कंधु मथे कयो, थोरो हिन कंधु मथे कयो, ऐं हिन बि चपनि में चोरियो आवाज़ु, नालो क़ुवतुल क़ुलूब। ईअं करे हिन हेॾे होॾे उन ॾे निहारणु लॻो। हिते क़ुवतुल क़ुलूब जो महसूसु कयो त मुंहिंजो नालो ॿुधी ऐं हिन जी जान में चुरपुर आई आहे, ऐं हिन ॾे निहारे पियो। क़ुवतुल क़ुलूब जो हिन खे ॾिठो
त हिन बि हाणे जो गौर कयो, अरे भेणा हे त उहो आहे, मां बेख़बर, हे त गानम आहे जंहिंखे पई थी मां ॻोल्हियां। हो वेचारियूं ॿई बीठियूं, हिन जी माउ बि भेण बि। हिते कोतल कुलूब हिन खे चए त तूं गानम बिन अयूब, त हिन कंधु लोॾियो, हा मां गानम आहियां। चई मां गानम आहियां। हिन जी माउ ऐं भेण बि ॿुधनि पियूं, उन्हनि जो ॿुधो ऐं निहारनि बि जो, त माउ पीउ त सुञाणे वई, माउ भेण त सुञाणे वई, थोरी कमज़ोर थियल हुयो, ऐं ख़ुशीअ खां वठी दाह कयनि, पर ईअं बेहोश थी वई, ख़ुशीअ में बेहोश थी वई, किरी पई। हिननि खे होश में आंदुनि। कोतल कुलूब गानम खे चयो त शुकुर आहे रब जो, या त पई ॻोल्हे लभी कोन पियो, अॼु त ॾिस मां बि तोखे मिलियसि, तूं बि मूंखे मिलीं, पर तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजी भेण उन्हनि खे बि रब सां ई अची इन एन टाइम ते मिलायो। हिन खे वीचारे खे खुटको लॻो पियो हो, साॻो ख़लीफ़े वारो जो भॻो हो, ख़ौफ़ त ख़लीफ़े खे जी ख़बर पवंदी त माराईंदो। हाणे हिन सॼो वाक़ियो हुनखे ॿुधायो, ख़लीफ़े सां जेका ॻाल्हि थी हुयसि उहो सॼो वाक़ियो ॿुधायो। ईअं त मां ख़लीफ़े खे ईअं सम्झो त ॼण साख ॾिनी आहे तुंहिंजे पारां, ऐं हुन पोइ मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन बि कयो। हाणे जेको तुंहिंजे जान जो दुश्मन हुयो, हाणे ख़लीफ़ो ईअं सम्झो तो मां ख़ुशि आहे, ऐं ख़लीफ़ो बि तोसां मिलण जो मुश्ताक़ आहे, उनजी बि दिलि माना आहे त मां तोसां मिलां। छो जो ख़लीफ़े महसूसु कयो आहे त बेख़बरी में तोसां नाजाइज़ी थी आहे, ऐं अञा तोखे मां ॿी ख़ुशख़बरी ॾियां त ख़लीफ़े ख़ुशीअ में मूंखे तुंहिंजे हवाले कयो आहे, अधु बीमारी हुनजी ख़तमु थी वई। हिन खे हाणे माउ सां बि मिलियो, भेण सां बि मिलियो, हिन सां बि मिलियो, ईअं सम्झ अधु बीमारी हिनजी ख़तमु थी वई। वरी हुन ॿुधायसि त हाणे ख़लीफ़े जो ॾमर तो तां ख़तमु थी वियो आहे, ख़लीफ़े मुंहिंजी बांह बि तुंहिंजे हवाले कई आहे, त ईअं सम्झणु जान में जान अची वियसि। कोतल कुलूब हिननि खे चयो त हाणे तव्हां हिते वेहो, मां अचां थी, पर जेसि ताईं मां न अचां तव्हां हितां निकिरजो न, जेसि ताईं मां न अचां तव्हां हितां निकिरजो न। हीअ उथी आई पंहिंजे महल में, अची ऐं उहा पेती खोलियो जेका गानम जे घर में पियल हुई, उहा पेती खोले उन मां दीनार कढी ऐं जंहिं वटि गानम रहे पियो उन खे ॾिने, उनखे चई त हे पैसा वठि, इन्हनि मां हर हिक जे लाइ भला कपिड़ा, पर हर हिक जे लाइ 4-4 जोड़ा, 20-20 रुमाल, ऐं जंहिं शइ जी ज़रूरत हुजे उहे ख़रीद कर। उहे ख़रीद करे गानम जे लाइ चयईंसि त गानम खे हमाम में वठी वञ, गानम खे गुस्ल कराए, अधु बीमारी त हिनजी इन में बि ख़तमु थी। 2-3 ॾींहंनि में गानम जे तबियत में घणो फेरो अची वियो, ईअं सम्झ ॼण हाणे हुनजी सिहत भली थी थियण लॻी। हाणे हीअ पई ईंदी वेंदी हुई, मिलण जुलण बि थिएसि पियो, डेली ईंदी हुई, गानम जी तबियत भली थींदी पई अचे। 2-3 ॾींहं रखी हीअ ख़लीफ़े जे महल में आई, रहंदी त महल में ई, पर ख़लीफ़े सां मिलण जे लाइ
हिन इजाज़त घुरी त ख़लीफ़े खे चयो त क़ुव्वतुल क़ुलूब तोसां मिलण थी चाहे। जॾहिं हीअ अंदरि वई ख़लीफ़े खे झुकी हिन सलाम कयो, ख़लीफ़े सां सॼो वाक़ियो बयानु कयो त गानम खे मां ॻोल्हियो आहे ऐं गानम जी माउ, गानम जी भेण, सॼो किसो हिन खे ॿुधायो। गानम बिन अयूब बहादुर आहे, उनजी माउ ऐं भेण बहादुर। ख़लीफ़े जो इहो ॿुधो, ख़लीफ़े नौकरनि खे चयो त गानम खे वठी गानम खे वठी अचो, पर जाफ़र वज़ीर बीठो त चईं त न, तूं वञ, तूं हिनखे वठणु। जेसि ताईं जाफ़र निकिरे हीअ तकड़ी उतां निकिती ऐं गानम वटि अची पाई। गानम खे चईं त ख़लीफ़े तोखे घुरायो आहे पाण वटि। इहो आहे त फज़ीलत सां उते ॻाल्हाइजांइ, अदब सां ॻाल्हाइजांइ, ड्रिॼजांइ न, मिठो मिठो ॻाल्हाइजांइ। भला कपिड़ा त हिन जे लाॻा ई सिबराया आहिनि, पर हाणे ख़लीफ़े जे साम्हूं जो पियो वञे त उहे आलीशान रेशमी कपिड़ा हिन खे पहिराई। हिन खे चङा दीनार बि ॾिनई। हिन खे चई जेॾी महिल ख़लीफ़े वटि वञी न त ख़लीफ़े जा जेके नौकर हुजनि उन्हनि खे तूं इनाम ॾिजांइ। एतिरे में जाफ़र बि अची पहुतो। गानम उथियो, साम्हूं आयो, हिनजे सलाम कईंसि, चई तोखे ख़लीफ़े घुरायो आहे। हाज़ुर। ॿई हलिया अची ख़लीफ़े वटि पहुता। गानम जेॾी महिल दरबार में पहुतो ॾिठई त वज़ीर, अमीर, हाकिम, रईस, सिपह सालार सभु मौजूदु। ख़लीफ़े जे साम्हूं अची झुकी ख़लीफ़े खे सलाम कई ऐं ख़लीफ़े जे शान में हिन कुझु शेर पढ़िया। ख़लीफ़ो ॾाढो ख़ुशि थियो हिन जे ॻाल्हाइण ते, इन जी जेका उहा तारीफ़ कई, ख़लीफ़ो ॾाढो हिन मां ख़ुशि थियो। ख़लीफ़े खे हिन जो इहो ॼण ॾाढो पसंदि आयो। गानम खे चईं त हे अचु मुंहिंजे वेझो अची वेह, हाणे मूंखे पंहिंजो किसो तूं सॼो ॿुधाए, सॼो तूं मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। हाणे हुन बि पक ॾिनी हुअसि, ड्रिॼ त हिन जो थी वियो ख़तमु। हिन अलफ़ खां वठी ये ताईं सॼो किसो, जीअं वापारु करणु आयो हो इहो सॼो किसो, वरी ख़लीफ़े जो ॾमर थियुसि जेको मुक़बरे में वञी लिकियो, इहो सॼो किसो करे ऐं हिन सॼो ॿुधायो। वरी कीअं अची शिफ़ाखाने ते पहुतो, ॻोठारा हिन खे वठी आया, इहो सॼो किसो। वरी कीअं हिन खे क़ुव्वतुल क़ुलूब मिली, सॼो किसो मतिलबु हिन अवल खां आख़िर ताईं ख़लीफ़े खे ॿुधायो। ख़लीफ़े जॾहिं हिन जो किसो ॿुधो, ख़लीफ़े खे बि यकीन अची वियो हिन जी ॻाल्हि ते। ख़लीफ़े उन महिल हिन खे शाही पोशाक अता कई ऐं चई त अॼु खां वठी तूं मुंहिंजो ख़ासि माण्हुनि में शामिलु, मुंहिंजे ख़ासि माण्हुनि में शामिलु। ऐं हाणे इहो आहे त अणॼाणे में मूंखां ॼण ख़ता थी वई आहे, सो उहा मूंखे दिलि सां माफ़ु कर। मां बेख़बरीअ में तुंहिंजे लाइ हे हुकुम जारी कया, तोखे तकलीफ़ आई, मूंखे माफ़ु कर। गानम चए त तव्हां आका आहियो, बादशाह आहियो, असां ग़ुलाम तव्हांजी मिल्कियत आहियूं। मूंखे दिलि में का शइ न आहे, मूंखे दिलि में का शइ न आहे। तव्हां जेको हीउ मूंखे एज़ाज़ु बख़्शियो आहे, जेको बि दिलि में हुयो, मूंखे हिन महिल का बि तव्हांजे लाइ रंजिश न आहे। ख़लीफ़ो ॾाढो ख़ुशि थियो। ख़लीफ़े हिन जे रहण जे लाइ बि हिकिड़ो अलॻि महल ख़लीफ़े हिन खे ॾिनो, हिन जी पघार बि मुक़ररु कई, ॾाढा इनाम बि हिन खे ॾिना। हिन जी माउ ऐं भेण जेके आहियूं उन्हनि खे बि उन महल में ख़लीफ़े
रहण जो हुकुम ॾिनो। हिते कुवतुल कुलूब हिन खे चयो त साईं गानम जी जेका भेण आहे न, गानम जी जेका भेण आहे ॾाढी सुहिणी, तव्हांजे महल जे लाइक़ु, तव्हांजे महल जे लाइक़ु। हिन गानम खे चयो त मुंहिंजी दिलि थी चए त मां तुंहिंजी भेण सां निकाह कयां, मां तुंहिंजी भेण सां निकाह कयां। गानम चए साईं हूअ तव्हांजी बानी आहे, मां तव्हांजो ग़ुलाम आहियां, बानो आहियां, जंहिंमें तव्हां राज़ी असां, तव्हां ईअं सम्झो त असां तव्हांजी मिल्कियत आहियूं, जंहिंमें तव्हां राज़ी असां में राज़ी। इहा त मुंहिंजे लाइ इज़त जहिड़ी ॻाल्हि आहे जो ख़लीफ़ो मुंहिंजी भेण सां शादी करे। ख़लीफ़ो ॾाढो ख़ुशि थियो। ख़लीफ़े 1 लख दीनार गानम खे ॾिना इनाम में, 1 लख दीनार इनाम में। चईं जे तव्हां राज़ी आहियो त पोइ इन नेकम में देरि न थिए। काज़ी अची वियो, गवाह अची विया, उन ई महल निकाह थियो, उन ई महल निकाह थियो, निकाहनामो लिखियो। ख़लीफ़े चए त ॿियो निकाह बि थींदो, ॿियो निकाह बि थींदो, ॿियो बाक़ाइदे जो निकाह थींदो अबा गानम जो ऐं कुवतुल कुलूब, गानम जो ऐं कुवतुल कुलूब। गानम ॾाढो ख़ुशि थियो, कुवतुल कुलूब ॾाढी ख़ुशि थी। वरी उन ई मजलिस में गानम ऐं कुवतुल कुलूब जो निकाह थियो, निकाहनामो थियो। माना उन हिकिड़े ई ॾींहुं ख़लीफ़े बि शादी कई, ख़लीफ़े जो बि निकाह थियो, गानम जो बि निकाह थियो। ख़लीफ़े जो थियो गानम जे भेण सां ऐं गानम जो थियो कुवतुल कुलूब सां। सुबुह थियो, ख़लीफ़े हुकुम कयो त गानम जो जेको इहो किस्सो आहे वॾो हिकिड़ो इबरत अंगेज़ ऐं तजब खेज़ किस्सो आहे, तंहिंजे करे गानम खे घुराए इहो किस्सो हुन खां पुछी इहो किस्सो लिखो, कलमबंदि कयो, कलमबंदि करे असांजे सरकारी ख़ज़ाने में इहो किस्सो जेको आहे जमा करायो, जीअं ईंदड़ वक़्त जा माण्हू इहो किस्सो पढ़नि ऐं रब जे कुदरत जा नज़ारा ॾिसी ऐं अजब कनि ऐं पंहिंजा सभु कम उन ज़ात जे हवाले कनि जंहिं ॾींहं राति खे पैदा कयो आहे। हिकु सिज ऐं ॿ पाछा कया अथई, कॾहिं इंसानु कीअं आहे त कॾहिं इंसानु कीअं आहे। ॾुख ॾिना अथई त वरी ॾुखनि जे पोयां सुख बि ॾिना अथई। ख़लीफ़े जे हुकुम सां पोइ गानम जो किस्सो सॼो कलमबंदि करे ऐं उहो किस्सो ख़लीफ़े जे हुकुम सां सरकारी ख़ज़ाने में जमा कराइनि। इहो किस्सो पूरो करे ऐं शहज़ादी चयो त जे अॼु बादशाह मूंखे माफ़ी ॾिनी त राति वरी इन खां ॿियो अजीब किस्सो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, ॿियो अजीब किस्सो ॿुधाईंदुसि। बादशाह खे बि ॾाढो किस्सो वणियो, बादशाह खे बि ॾाढो किस्सो वणियो। बादशाह चयो त भला ठीकु आहे, काॾे थी वञे, भला अॼु कोन थो मारियांसि, इहो किस्सो ॿुधां पोइ मारींदोमांसि, इहो ॿुधांसि ॿियो किस्सो पोइ मारींदोमांसि। बादशाह हिन खे उन ॾींहं जो बि जीअंदान ॾिनो। हाणे ॿी राति थी, ॿी राति ते वरी भेण हुनखे शहज़ादी खे चयो त अॼु किस्सो खण। हाणे नओं किस्सो खयो ऐं उहो नओं किस्सो इंशा अल्लाह सुभाणे तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं।